अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में असां डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे कंहिं न कंहिं इशूज़ ते प्रोग्राम कंदा आहियूं। इन भेरे असीं सागड़ ज़िले में मौजूदु आहियूं ऐं सागड़ ज़िले में लॉकडाउन जी सूरत हाल खां पोइ छा सूरत हाल आहे, जॾहिं त सॼी सिंध सॼो मुल्क काफ़ी मुल्क लॉकडाउन खां पोइ घरनि ताईं महदूद आहिनि शहरी, पर हिते नज़र न पियो अचे हीउ जेको शहर आहे सागड़। ऐं इन सागड़ शहर में जेकी आवाम आहे रोडनि ते निकितल आहे ऐं जेका 144 कलम आहे उन जी भञकड़ी थी वई पई। ऐं जॾहिं त कुझु ॾींहं पहिरियां जेकी पाबंदी मोड़ियल आहे डबल सुवारी ते, ॿेल सुवारी उहा बि हिते तक़रीबन काफ़ी आहे। जॾहिं त पुलिस रेंजर्स हिते नज़र बि न पई अचे। कोशिशि कंदासीं त हितां ज़िले इंतिज़ामिया खां जेके हितां जा म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन आहिनि उन्हनि सां बि वीचार मालूम कयूं। जॾहिं त लॉकडाउन खां पोइ जेका सूरत हाल आहे, जेके ग़रीब तबिको, जेके मज़दूर तबिको आहिनि, जेके घरनि ताईं महदूद आहिनि, जेके बेरोज़गार थी विया आहिनि, कोशिशि कंदासीं त उन्हनि खां बि संदन वीचार मालूम कयूं छा उन्हनि खे सरकारी राशन मिलियो आहे या न। नाज़रीन, हिकु बुज़ुर्ग असां सां गॾु आहे, मालूम कंदासीं किथां जो आहे ऐं हू छा चवणु चाहे थो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। किथां जो आहीं चाचा तव्हां? आऊं आहियां सनड़े जो। अच्छा, कल टियों ॾींहुं असांखे चयूं त वर्कशॉप पैसा हलनि था, उते असां पिनी 200 जो तेल भराए विया आहियूं। उते जा उहे जेके वेठा आहिनि चवनि था अव्हां जा पैसा चढ़िया कोन्हनि। असां वटि मैसेज आयो आहे, दुकान वारा पैसा न मिलिया आहिनि? न मिलिया आहिनि अञा। उहो कल हिते हलायूं हाई स्कूल में, अॼु वरी बंदि लॻा पिया आहिनि। पोइ अलाए सरकारी छुटी आहे, अलाए छा चकर आहे। कंहिं महिल चवनि था कॾड़े वञूं, कंहिं महिल हेॾा। जॾहिं असां राशन मिलियो आहे? न, राशन असांखे अञा कोन मिलियो आहे बा साईं। हाणे छा चऊं, असां विरहाइनि अञा शहर में ॾियनि पिया, ॿाहिराणियुनि में कोन था ॾियनि। कोन पहुता? हा, असां अलाह रोज़ु कमाइण वारा, रोज़ु तंदूर वारो आहियां ऐं इन उमिरि में बि तंदूर वारी कंदो आहियां। हिकिड़ो बचिड़ो आहे, उहो बि एक्सीडेंट थियो आहे, पेर खां मंडो आहे। सो रब्बा गांव सां सनाई कंदो, मूंसां तावन कंदा। ऐं हाई चेयरमैन वग़ैरह के जेके इलेक्शन में वोट वठनि था उहे बि न आया आहिनि? न, उहे हर को पंहिंजे खपे में लॻो पियो आहे, को कंहिंजी ॿुधे ई कोन थो जी। अलाह हिननि खे आबाद करे। हाणे असां छा हिननि असांखे मिलण ई कोन था छॾनि चेयरमैननि सां। अॼु हीअ आहे, अॼु हिननि जी का लॻी पई आहे सर। इहा राशन वग़ैरह मिलियो तव्हांखे? साईं, असांखे न को राशन मिलियो, न को कुझु मिलियो आहे। जेको हुकूमत ॾिनो आहे पाण हले केॾां गैप करे छॾिया। कोरोना वायरस वधी वियो आहे, हुन में त अञा त चेयरमैन हिकिड़ो ॾिनो दाल जो कटो, उन खां बाद हींअर त काशे कोन ॾिनो आहे। छा ॾिनो आहे? वायरस बि वधी वियो आहे, शहर लाक आहे। हिन मज़दूरी ग़रीब माण्हू केॾां वेंदो? कोन थी लॻे, किथां थो लॻे। इमरान ख़ान थियो, वज़ीर आला चयो आहे बाबा मैसेज कोन मिलिया आहिनि, आया कोन आहिनि असांजे। मैसेज मथे कयो आहे, अञा त जवाब कोन। जांच पड़ताल कंदासीं, हुन खां बाद असां ॾींदासीं। अञा त 10 मैसेजूं 50 करे छॾिया आहियूं। हा, हाणे छा कोन आया? कंहिंजा कोन, जंहिंजा ओके आहिनि हुननि जा आया आहिनि, असांजा कोन आया। भाउ कंहिंजो कोन बि आयो, कंहिंजो न। उहो ग़रीबनि खे अञा तक राशन ई कोन मिलंदा, बेरोज़गार बीठा रोडनि जो फुटकार में वेठा आहिनि। अरे असांजो इहो अर्ज़ु पियो चवणु, असां ग़रीबनि जी मदद की आहे। राशन कोन मिलियो आहे बाबा। असां मज़दूर माण्हू आहियूं, केॾां वञूं। अच्छा, चेयरमैन चए पियो असां विरायूं पिया राशन। साईं, असांखे का शइ न मिली आहे, का शइ न मिली। असांजे साईं बोल्ड काॾी हेॾां वेठा आहियूं जी सर। मज़दूरी कोन थी लॻे? साईं कोन थी लॻे। होॾां वञूं था, माण्हू भॼाइनि था बाबा कोरोना वायरस आहे, भॼो घर वञो पंहिंजे। साईं हींअर अटेड़ा परेशान आहियूं, असांखे किलो अटो जे बचा खाइनि। चेयरमैन सां राब्तो कयो? साईं, असां वेंदा आहियूं, असांखे भॼाईंदा आहिनि। साहब कोन्हे। डीसी साहब ॾे वेंदा आहियूं साईं, होॾां बि भॼाईंदा आहिनि। काॾे साईं, ग़रीब जो कोई न आहे साईं, अलाह आहे असांजो। साईं, असांखे जेको आहे न को राशन मिलियो आहे, न को इहे बेनज़ीर वारा पैसा जेके इमरान ख़ान चया आहिनि, न के इहे मिलिया आहिनि। असां जेको आहे बेरोज़गार वेठा आहियूं, दुकानूं बुकानूं बंदि आहिनि। असांजो झोल शहर जी हा। झोल में विरायो आहे अथनि, इलाहियुनि खे मिलियो आहे, पर असांजे घर ते अञा न पहुतो आहे। जी जी। अञा जेको आहे जांच पड़ताल लॻी पई आहे, या ज़िले इंतिज़ाम सां राब्तो कयो, इहो पिया चवनि मैसेजनि में। बाक़ी अञा ताईं को बि माना फंड न मिलियो। असांजो मुतालबो इहो आहे त एहसास प्रोग्राम में जेको
बेनिफिशरी खे मिलनि पिया पैसा, उन में इलाही प्रॉब्लम आहिनि। जीअं फिंगर प्रिंट जो मसइलो आहे, अगरि फिंगर प्रिंट जो मसइलो आहे त नादरा ऑफिस बंदि आहे, त माई केॾांहुं वञे या मर्द केॾांहुं वञे, इन्हनि जा पैसा ज़ाया पिया वञनि। ऐं हुकूमत सां मिलनि था त हंगामी तौर पे हिकिड़ो नादरा जो काउंटर खोलियो वञे। ऐं असां हुननि हुकूमत जी तरफ़ां ई ऐलान थियो हो त DC ऑफिस में हिकिड़ो फार्म आहे, उहो भरे तव्हां नादरा में ॾींदो। पर जेॾीमहिल असां DC ऑफिस मां राब्तो कयो DC ऑफिस वारनि ॿुधायो त असां वटि को ख़बर ई कोन्हे, असां वटि को फार्म ई कोन्हे। त जेके ऐं ॿी ॻाल्हि आहे राशन जी कंहिं बि पाड़े में अगरि मतिलबु 400 घरनि 50 कट्टा राशन जा राति जी तारीख़ में ॾियनि था ऐं एतिरी तफ़्तीश करनि था त ग़रीब माण्हू मुतासिर सफ़ेद पेश माण्हू ऐं कीअं वठंदो। वधीक करे तो मुतासिर जेको आहे सफ़ेद पोश आहे, हू केॾीमहिल कॾहिं बि बुख मरी वेंदो, लेकिन अॻियां कोन ईंदो। ऐं असांजो मुतालबो आहे त अगरि तव्हां राशन ॾियो था सफ़ेद पोशनि खे, राति जी तारीख़ में ॾेई छॾियो। ऐं असांखे इहे बि इतलात मिलिया आहिनि, राशन नाक़द तौर ॾिनो वियो आहे, एक्सपायर ॾिनो वियो आहे। माण्हू हिकिड़ो त माण्हू कोरोना में मरण जा इम्कानात आहिनि, ॿियो हुकूमत नाक़द मटीरियल ॾेई उन में बि मारनि चाहे थी। मज़दूर माण्हू मज़दूरी कोन थी लॻे असां ग़रीबनि जी। असां वेठा आहियूं शफ़ी कॉलोनी सागर ज़िला जी। असांखे न राशन मिलियो आहे, न असांखे पैसा मिलिया आहिनि। असां मिलिया आहिनि, अञा ताईं कोन मिलिया आहिनि। असां कोन मिलियो, मैसेज कयो अञा ताईं, चवंदा तव्हांजा कोन आया आहिनि, चवंदा कोन आया आहिनि तव्हांजा, मैसेज कयो आहे अञा ताईं। राशन का शइ कोन मिलियो आहे असांखे। हिकिड़ो ज़रो बि कोन ॾिनो आहे ग़रीब खे। दिलबर चेयरमैन कंहिंखे हिकु टुटो संदे माइटनि खे ॾिनो आहे, असांखे कुझु कोन ॾिनो आहे। चेयरमैन बलदिया दिलबर न कंहिंखे हिकु जूं बटे कोन ॾिनी आहिनि। संतनि खे नौकरियूं ॾिनियूं अथई, संतनि खे राशन ॾिनो आहे। राति जो 1-1 बजे निज़ामाणी थेलो खणी था वञनि संत घरनि में, ग़रीबनि खे कोन ॾिना आहिनि। DC बि रखे वेठो आहे, हीअ चेयरमैन खे ॾींदा, संत माण्हुनि खे ॾींदा, कोन विराईंदा। पंहिंजे बिरादरी में साईं ॾीनि पिया, ग़रीबनि खे कोन थो ॾे दिलबर, कोन थो ॾे। केरु कंहिंजो कोन्हे, केरु रत ॾेई ॾींदो, को माण्हू मरी वेंदो त केरु खणंदो? ग़रीब खे खणंदो न। पुलिस बि वेझे कोन थी अचे, पुलिस वटि वञूं था, पुलिस बि पैसा थी घुरे, पैसा ॾियो चाहे पाणी पोइ अॻिते वञो। किथे किथे पैसा मिलिया आहिनि माण्हुनि खे, ग़रीबनि खे। ईअं बि न आहे त पैसा कोन मिलिया आहिनि, मिलिया आहिनि। हा, कंहिंजा फिंगर प्रिंट नथा लॻनि, इन जो त जेको आहे को इदारो या को महकमो ज़िम्मेवार त न आहे। हाणे सभिनी खे ख़बर आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत अॻु में पैसा मिलिया रहिया आहिनि ग़रीबनि खे। ईअं न आहे त न मिलिया आहिनि, पैसा हींअर मिलिया आहिनि। टंडवात में तव्हां वञी ॾिसो, हुते ग़रीबनि खे पैसा मिलिया आहिनि। ईअं न, हा इहो आहे जेको घरु वेठो आहे, जंहिंखे राशन न मिली सघियो आहे, इहे इल्ज़ाम त सभिनी ते जेको आहे इहे थींदा रहंदा आहिनि। हा, ईअं बि न आहे त सभु ॾोहो चेयरमैन जो थी थो सघे, ॾोहो MNA जो MPA जो थी थो सघे। कुझु कोताहियूं पंहिंजियूं बि आहिनि, कुझु कोताहियूं पंहिंजियूं बि आहिनि। सांगड़ जी तमामु ख़राबु आहे। सांगड़ जी सूरत हाल ख़राबु कोन्हे, असल में आवाम खे शऊर हुजणु खपे। जेकॾहिं उहो शऊर रखंदे, पाण इंतिज़ामिया ते हुकूमत ते अमल कनि, त मां सम्झां थो त इन कोरोना वायरस खां बची सघिजे थो। हींअर फैलिजे पियो, वज़ीर आला साहब हथ ॿधाइनि, वज़ीर आज़म ते पाबंदी आहे, पुलिस वारा ख़ुदि डबल सवारी कनि पिया, ऐं काफ़ी सारा शहरी बि डबल सवारी आहिनि, का बि पुलिस वारे रोकथाम न आहे। हाणे अवां ॾिसो त पुलिस वारो हिकिड़ी हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो पुलिस वारो लखनि में आवाम आहे, ऐं पुलिस जेको आहे सैकड़नि जी तादाद में आहे। हर जिते किथे पुलिस जेको आहे उन्हनि खे नथी लाहे सघे, बाक़ी अमल बि कराए पई जिते जिते ॾिसे थी, नज़र पए थी। ऐं तव्हां ॾिसो भई पुलिस वारा बि वञनि पिया। ॿी ॻाल्हि इहा बि आहे त जेकॾहिं पुलिस वारा डबल सवारी तव्हां ॾिसो था ड्यूटी जे दौरान, पर सैनिटाइज़र इस्तेमालु कनि था, मास्क बि इस्तेमालु कनि था। पाबंदी आहे, हा, डबल सवारी ते बिल्कुलु पाबंदी आहे, अवां सही था चओ। नाज़रीन, तव्हां शहरनि जा वीचार ॿुधा। हुननि चयो त चेयरमैन पारां का बि सहूलियत न आहे, को बि राशन न विरायो वियो आहे। जॾहिं त हिननि इहो इल्ज़ाम हयो आहे त जेकी कानून जी जेकी भञकड़ी थिए पई, जेकी डबल सवारी आहे, ख़ुदि पुलिस वारा सांगड़ शहर में ख़ुदि पुलिस वारा बि डबल सवारी करे रहिया आहिनि ऐं कानून जी भञकड़ी करे रहिया आहिनि। को बि हिननि खे चवण वारो पुछण वारो न आहे। हलूं था ब्रेक जी तरफ़, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। नाज़रीन, ही सांगड़ रोड जो MA जना रोड आहे। तव्हां ॾिसी सघंदो, तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हिते काफ़ी तइदाद में रश आहे। ईअं न पियो लॻे त हिते लॉकडाउन जी सूरत हाल आहे, मगर ईअं पियो लॻे हितां जी जेकी लॉकडाउन वारी सूरत हाल आहे उनजी भञकड़ी कई वई आहे। वॾी तइदाद में हिते शहरी, हिते आवाम, मर्द तोड़े औरतूं वॾी तइदाद में हिन रोड ते मौजूदु आहिनि ऐं को बि इंतिज़ामिया
पुलिस रेंजर्स को बि उन्हनि जो अहलकार न आहे, जॾहिं त वॾी तइदाद में हिते रश लॻल आहे। दुकाननि ते का बि जेकी समाजी विथी आहे उहा बि न आहे ऐं हिते जेके काफ़ी जेकी तइदाद में जेके शहरी आहिनि उन्हनि खे मास्क बि पहिरियल न आहे। तव्हांखे वरी ॻाल्हि ॿुधायूं त जेकी डबल सवारी ते पाबंदी आहे उनजी बि भञकड़ी कई वई आहे। जेको 144 कलम लागू थियल आहे उनजी भञकड़ी थियल आहे। का बि इंतिज़ामिया हिते मौजूदु न आहे। नाज़रीन, हिन वक़्तु सांगड़ जे एम.ए. जना रोड ते असीं मौजूदु आहियूं, जिते काफ़ी सारी तइदाद में मज़दूर तबिको मज़दूरी जे लाइ जेको सुबुह खां वेहंदो आहे ऐं अञा ताईं हिन टाइम ताईं उन्हनि खे रोज़ी न मिली आहे। उन्हनि खे कहिड़ा मसइला आहिनि, जॾहिं त लॉकडाउन वारी सूरत हाल सांगड़ जी तव्हांखे उहा बि असां ॾेखारीसीं। हिन वक़्तु असां सां गॾु हिकिड़ो बुज़ुर्ग असां सां गॾु आहे, उनखां मालूमात वठंदासीं जेका लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ सांगड़ जी ऐं सागड़ में जेके मज़दूर तबिको आहे उन्हनि जी छा सूरत हाल आहे। कारोबार बंदि पिया आहिनि, ग़रीब माण्हू महिनू थियो आहे, दुके रोज़ी जो ज़रियो सो ख़तमु करे छॾियो आहे। गवर्नमेंट असांखे त ख़बर नथी पए त कहिड़ी गवर्नमेंट आहे। मोबाइल ते मैसेज कयोसीं, उन ते आयो अची आप अहल नहीं है, जंहिंजी घर जी जॻह आहे उमिरि आहे, बाक़ी अहल आहे के साईं सम्झ में नथी अचे। नानी हेॾी ख़ुदि कलकते ख़ुदा जी जेको होटल ते तक़रीबन हिकिड़े होटल ते 20 मज़दूर कमु कंदा। हाणे मुंहिंजो छोकिरो होटल ते कमु करे थो, महिनो थियो आहे, 2 ॾींहं 3 ॾींहं थिया आहिनि। तंगारी जी मज़दूरी बि कॾहिं लॻी थी, न त हीअ हाल आहे। आख़िर ग़रीब माण्हू खाए किथां? राशन त मिलियो हूंदो न तव्हांखे? साईं राशन हाणे छा ॿुधायूं अव्हांखे, जेकर 2 किलो खंडु या 2 किलो चांवर या अटो कहिड़ी त कंहिं गिणती में कोन थो अचे। 8 भाती खाइण वारा आहिनि, हिकिड़े टाइम ते 2 किलो अटो बचे थो, उहो किथां माण्हू ग़रीब माण्हू खाए। चूंडियल नुमाइंदा जंहिंखे वोट ॾियो था, नुमाइंदनि जो असां हाणे कंहिंखे नथा चई सघूं, कंहिंखे चइजे ॿुधायो न। अव्हां पाण शहर जा माशाल्लाह समझदार माण्हू, कंहिंखे अव्हां ॾोही कंदो? वठी था वञनि राशन वठो था वञनि। असीं हाणे हींअर कंहिंखे कोन था चऊं, वोट जेके आहिनि से वठो था वञनि वठण वारा, असीं पंहिंजी दिलि सां ॾियो था अचूं। वोट जो हिन असांजो जेको शहर आहे हिन में को तालुक ई कोन्हे इन सां। वोट छा आहे, अव्हां जेकर कंहिं जा मुरीद आहियो या कंहिं अव्हांजो फ़ालिद अव्हांखे चए थो बाबा हिन पासे वोट ॾियो, अव्हांखे ॾियणो आहे। वोट जो त हिन में असांजो त को सिलसिलो ई कोन्हे। जेको चइजे त वोट वारे उनखे वञी दर ठड़काइजे त बाबा असांखे उहो त कोन ॾींदो न साईं। आख़िर हिन शइ ते गवर्नमेंट ई कुझु खणंदी। सम्झो भला कीअं भला थिए रोज़ी या खोलियो वञे? असांखे छा, असांजो त नंढड़ो दिमाग़ आहे। अहिड़ो को सिस्टम हुजे जेको ग़रीब गुरब हर कंहिंजी माण्हू ॿुधे मिले हर कंहिंखे। हाणे साईं हिकिड़ो लाइन 50 ॼणनि जी ठाहे वेठा आहिनि, 50 ॿिनि जा जेके आहिनि से कार्ड ओके कयूं, बाक़ी घर हलिया वञनि। बाक़ी जेके घर वञनि उहे केॾांहुं वञनि? हिकिड़ो मिसाल जे तौर ते अव्हां मज़दूरी करे महिनत करे मोटर साइकिल वरिती, क़िस्तुनि ते वरिती, हाणे अव्हां बि हल कोन आहियो। इमरान खान जा न मिलिया पैसा? इमरान खान जा कहिड़ा पैसा कंहिंखे मिलिया आहिनि? असांखे नथो सम्झ में अचे कंहिंखे मिलिया आहिनि इमरान खान। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मज़दूर आहे, उनखां मालूमात वठंदासीं त उनजी छा सूरत हाल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, ऐं मज़दूर आहे सूरत हाल आहे? केतिरनि ॾींहंनि खां तव्हां बेरोज़गार वेठा आहियो? साईं असांखे 20-22 ॾींहं थी विया आहिनि। असांखे को न को दिहाड़ी थी लॻे ऐं न को पुछण वारो आहे, न को असांखे इमदाद मिले थी, का शइ कोन थी मिले। असांजा ॿार घर में बीमार लॻा पिया आहिनि। असांजे रोज़ी जा अचूं था वेही शाम जो 7 बजे ताईं वेठा आहियूं, बुखा प्यासा वेठा आहियूं, लेकिन को असां वटि को मेंबर को DCO साहिबु को असां वटि पुछण वारो कोन्हे। न को असांखे इमदाद मिली आहे, न को ज़कात मिली आहे, का शइ कोन्हे। चवे थी असां विराया न साईं, असांखे हराम जो हिकिड़ो कटो बि मिलियो हुजे, अचे असांजे साम्हूं केरु थो अचे जेको मूंखे ॾेई वियो आहे कटो? ऐं हिकिड़ो मज़दूर थो जॻाए साईं, अलाए असांखे ख़बर कोन्हे। चवंदा राति जो विराए था वञे, असां वटि अञा केरु कोन आयो आहे। असां सुबुह खां 7 बजे ताईं वेठा हूंदा आहियूं। असां केरु मज़दूर पुछे थो सरी केरु थो अचे असां वटि? एतिरा कम आहिनि, एतिरा आहिनि, असां मज़दूर सां पुछे हेल्प करे असां ग़रीबनि जी न कई। चूंडियल नुमाइंदा केरु कोन आयो आहे असां वटि, केरु कोन आयो आहे। जी साईं। साईं असांजो इहो ई चवणु आहे त ग़रीब माण्हू हिकिड़ो ईअं सम्झ ज़िंदगी खां बेज़ार आहे। हुनजी ज़िंदगी ईअं सम्झ हिकिड़ो कीड़ माकोड़े वांगुरु आहे। हुनजी ग़रीब जी का ज़िंदगी न आहे का। असां चऊं था असां मज़दूर आहियूं, न असांजी मिल्कियत आहे, न असांजी दौलत आहे, न बनी आहे, न शोहरत आहे, सिर्फ़ु हिकिड़ो समाधी कार्ड आहे। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे पैसा असां जहिड़नि खे ॾिया वञनि, पर असां जहिड़ा न भाई करे नौकिरियुनि वारा पिया खणनि। मैसेज वग़ैरह कयो आहे? मैसेज कयो आहे। मैसेज में इहो ई अचे पियो त बाबा जांच पड़ताल अचे पियो, तव्हांजी माना जांच पड़ताल हले पई, पर हाणे उहो मैसेज जो आसरो बि असांजो ख़तमु थी वियो आहे ग़रीबनि जो।
तव्हांखे राशन त मिलियो हूंदो न सांगड़ इंतज़ाम असांखे तक़रीबन 2-3 ॾींहं थी विया आहिनि, 4 ॾींहं त असांखे कमल मानी बि मिले थी, कमल मां आसरो बि न आहे मानीअ जो। हा हिते इहो मज़ूरी लॻे थी त खाऊं था, नथी मज़ूरी लॻे त पोइ बसि पोइ जेके चूंडियल नुमाइंदा तव्हांखे वोट वठी था वञनि, उहो असांजा जहिड़ा माइट हुजनि, जंहिंमहिल वोटनि जो टाइम थिए थो यकदमि भॻाईंदा, वरी जंहिंमहिल वोट न आहिनि त बसि जहिड़ा माइट हुजनि असांजा पुछनि बि कोन था। न न उहो का न आहे को। अॼुकल्ह केरु माना लूण जी थैली जेका न ॾियण लाइ तयारु न आहे को। अहिड़ो ॾुखियो वक़्तु लॻो पियो आहे, पुछण बि न आया। न न पुछण न आया, केरु बि पुछण कोन आयो। असांखे हिते 12 बजे टाइम आहे, असांजे 12-1-2 बजे ताईं हिते वेठा हूंदा आहियूं बुख ते, केरु पुछंदो न आहे को। बाक़ी को मदद करण वारो अचे त 150 ॾेयो थो वञे, न त ठहियो। नाज़रीन इहा तव्हां मज़दूरनि जी ॻाल्हि ॿुधी त हिते जेको आहे सो जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि बि हिन जी वार न कई आहे। ॿिया बि दोस्त आहिनि, उन्हनि खां मालूमात वठूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम अदा। साईं छा सूरत हाल आहे सांगड़ जी? साईं सूरत हाल इहा ई आहे जेकी तव्हांखे मज़दूर ॿुधाइनि पिया, बेरोज़गारी आहे तमामु घणी, ऐं वाक़ई हिन जी जेको आहे वाहिर केरु कोन थो करे। जेकॾहिं हिन ग़रीब मज़दूरनि खे केरु ॾेती लेती हिसाब सां कुझु ॾिनो वञे, कुझु पुछो वञे, ही वाक़ई मज़दूर जेके रड़ियूं कनि पिया उहे बिल्कुलु सही आहिनि, ग़लति न आहे। जेकॾहिं निमाइंदा वग़ैरह आया आहिनि या हिननि खे ॾियणु वठणु पुछणु त वाक़ई केरु कोन आयो आहे। सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे, कारोबार बंदि आहे, हर माण्हू बेरोज़गार आहे। हीअ त मज़दूर वीचारा जेके आणिनि चाढ़िनि उहे पंहिंजी जॻह ते आहिनि, पर जेको ॿियो शहर जे हिसाब सां जेतिरो बि थी सघे माना दुकानदारी कारोबार खुलिया वञनि, बाज़ार खुलिया वञनि। ग़रीब माण्हू तमामु हद खां वधीक परेशान आहिनि। साईं मज़दूरी मिले कोन थी असांखे, ग़रीब माण्हू आहिनि, न को राशन मिले थो न कुझु मिले थो, असां बसि हिते बीठा आहियूं। न साईं राशन को का बि शइ कोन मिली आहे। सुबुह खां वेहो राति जो 7 ताणी हिते वेठा आहियूं, केरु न को अचे की न को छा। इहो कॾहिं को ग़रीब आहे तव्हां जहिड़ो त 50-100 मिलियो वञे, बचनि जो 50-100 मां छा साईं कोन थो मिले हिते। को पुछण रही वञे सांगड़ में त राशन अचे थो, रातो राति विराए था वञनि, ख़बर ई कोन थी पए। वठण वारा उहे बि नथा कोन था अचनि साईं, वोट वठण वारी टाइम भॼनि था पोयां, हींअर वञूं था त गाॾी में चढ़ियो पहिरियां रईस वियो हलियो आई। नाज़रीन तव्हां मज़दूरनि जा वीचार ॿुधा। हिननि चयो त सांगड़ इंतिज़ामिया जेकी दावा करे पई त असां हिते राशन बि विरायूं था, हिननि चयो असां ताईं अञा ताईं राशन न पहुतो आहे। केतिरनि ॾींहंनि खां लॉकडाउन वारी सूरत हाल बरक़रार आहे। हिननि इहो बि चयो जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि बि असांजी वाहर न कई आहे। नाज़रीन हिन वक़्तु थियो आहे ब्रेक जो टाइम, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। नाज़रीन सांगड़ जे वार्ड नंबर 5 में असीं मौजूदु आहियूं। असां सां गॾु हिन वक़्तु काउंसलर, लेडी काउंसलर असां सां गॾु आहे। उन खां मालूमात वठंदासीं जेको लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेके इलाइक़नि में जेके ग़रीब मज़दूर तबिको आहे, छा उन्हनि ताईं राशन पहुतो आहे या छा सूरत हाल आहे, असांखे ॿुधाइनि। वार्ड नंबर 5 है, मोहल्ला गरीबाबाद है। तो इसमें टोटली खवातीन और मर्द, ये देखें आप देखें, लेबर टोटली लेबर है। बनियों में काम करती है, घरों में काम करती हैं, फैक्ट्रियों में काम करती हैं, सारा टोटल लेबर है। ये दिहाड़ीदार मजदूर हैं, बेचारे गरीब हैं। आज 30 दिन हो गए पूरे लॉकडाउन को, तो आज तक कोई भी एक इनको कोई इनके पास एक राशन का कट्टा या कोई चीज़ कोई ऐसी नहीं है। लेकिन सिंध गवर्नमेंट दावे करी 8 अरब के, यहाँ तो 8 रुपए का भी सामान नहीं आया। अफसोस की बात है कि इस वक्त भी इनको खुदा का खौफ नहीं है, इस वक्त भी इन लोगों की ये सार संभाल नहीं करे, ना इनको काम करने दे रही है। घर में बैठे हैं, क्या नाग तो नहीं है ये मिट्टी खाएंगे? जाहिर इनके छोटे छोटे बच्चे हैं। कल भी एक बंदा कह रहा था कि मैं तेल की बोतल वो गैस लेट की कि मैं अपने बच्चों को मार दूंगा। इस कोरोना वायरस से तो भूख से तो अच्छा है कि मैं एक दफ़ा ही मर जाऊं, अपने बच्चों को बार बार भूखा ना देखूं। ये सारा इलाका जो भी है वार्ड नंबर 5 ये गरीबाबाद है। यहाँ पर ये सारा जो 250, 400, 500 घर है यहाँ पर मेघ वार्ड के, वो औरतें आ रही हैं अभी। तो उनमें वो बेचारी सारी लेबर, कोई बंडी में, कोई फैक्ट्रियों में, कोई नमक की मिर्ची की वो पैकिंग करती है, सारा लेबर, सब चीज़ बंद पड़ी है। अभी पीपल्स पार्टी की ये बात है कि जो उनकी रिजर्व सीट पे उनको राशन दे रहा है। जो हम काउंसलर हैं, जो हमारा पूरा म्यूनसिपल कमेटी हमारी है, चेयरमैन हमारा 18 काउंसलर हैं, तो उनको सबको इग्नोर कर रहे हैं मना। तो लॉकडाउन का पोइ छा सूरत हाल आहे? बहुत गंदी सूरत हाल है। तो गरीब आवाम को राशन मिलते ही नहीं है, चंद बंदों को दे के चले गए और जिनका हक भी नहीं बनता था। हाँ, इधर हमने बिल्कुल ज़दोज़हद की और कोई मना असर नहीं। बोला ये रेंजर्स की तरफ से आया ऊपर से। हाँ, बोला ये तुम्हारा कोई मसला नहीं। अरे मैं गरीबों को तो दो ना, जिसको इस इलाके में सब गरीब रहते हैं क्या? सब गरीब, सारी बस्ती गरीब की है। चंद बंदे हैं जो अमीर हैं। हाँ, सारी गरीब मजदूरी करते हैं, बेचारे खाते हैं, और कोई भी मना मसला अभी तक हल नहीं हुआ।
ये डिप्टी कमिश्नर दिया है ना, बांटा है। डिप्टी कमिश्नर ने तो दिया, उसने बांट के दे दिया। अभी वो पाड़े में बोलते हैं सही, पर्ची जैली बना के अपने अपनों के बांट के चले गए हैं लोग। आप क्या कहना चाहेंगे? असांजो चवणु चाहींदासीं, असां मालपड़ी जा मज़ूर आहियूं। असांजो तक़रीबन महीने ॾेढ खां मालपड़ियूं न लॻी रहियूं आहिनि। ॿियो असांजो सॼो पाड़ो ॾियाड़ीदार मज़ूर आहे ऐं ॾियाड़ियुनि ते सभु कमाइण वारा आहियूं। हक़ी जेको हक़ी असां जेका हक़दार आहियूं, असांखे मिले नथो राशन। ऐं तंहिंखां पोइ ॿराणियुनि ताईं जेसीं ताईं असां वञूं था, DC ताईं वञो, OC ताईं वञो, असांखे खान वारा मिलिया भला? न साईं, असांखे इमरान न साईं, न एहसास प्रोग्राम जा बि असांखे मज़दूरनि खे ॾियाड़ी लासाला निकिता, असां हक़दार आहियूं, असां हक़दारनि खे न मिलियो माल साईं। मैसेज कयो? मैसेज साईं असां 81 71 ते कयो, हुन चयो तव्हां बाज़िद मैसेज न कयो, तव्हां आयल न आहियो। साईं अलाए छाजे करे साईं, न असां वटि न गाॾी आहे, न को खातो आहे, न को पैसो, का शइ न आहे साईं असां वटि, का न शइ न आहे। हा न साईं, असां परापटी का शइ रखूं ई नथा। असां मालदार माण्हू, मज़ूर माण्हू आहियूं, ॾियाड़ी वारा माण्हू आहियूं। इंतजामिया भला राशन ॾिनो? न साईं, कंहिं बि असांजी सार न लधी आहे साईं। कंहिं बि इंतजामिया चेयरमैन कंहिं बि असांजी सार न लंदी आहे, न DC न डिप्टी कमिश्नर, कंहिं बि असांजी सार न लधी आहे। तव्हां इलाइक़े में सभु मज़दूर आहिनि? सभु मज़दूर आहिनि। असांजी आबादी ग़रीब आबाद बस्ती सॼी वेंदी आहे साईं। तंहिंखां पोइ असांजी कंहिं बि सार न लधी आहे। चाचे तव्हांखे पेश कयो, सही चयो तव्हांखे। सूरत हाल सब खराब है, सब मजदूर लोग हैं, हम भी मजदूर हैं सर, हम मेहनत करते हैं, कष्ट करके कमा रहे हैं। क्या है कि इतने दिन से राशन नहीं आ रहा। चंद घरों में राशन मिला है, जो उनके वास्तेदार लोग हैं उनको राशन दिया है। ये जितने भी लोग खड़े हैं इनके वास्तेदार हैं सही है, जो जिन्होंने टोकन दिए हैं उनको अपने जानने वालों को दिया। इंतजामिया जो भी जिनके पास राशन आया है उन्होंने अपने जानने वालों को टोकन दिया, वास्ते वालों को, सलाम दुआ वालों को। बाकी इस मोहल्ले में किसी को टोकन नहीं मिला, किसी घर को राशन नहीं मिला। सब बाहर रोड पे खड़े हैं। अच्छा, सब बाहर रोड पे खड़े। PP वालों ने जिसको राशन दिया है उनको अपने जानने वालों को दिया है, जो उनके वोटर हैं उनको दिया है। बाकी ये इलाका सारा ऐसे ही रहता है, इस घर में गरीब रहते हैं, सब गरीब है, सब मजदूर हैं। कोई रेडी लगा रहा, कोई पकोड़े बेच रहा, कोई गोलगप्पे बेचता, सब मजदूरी वाले लोग हैं, दिहाड़ी वाले। 12,000 तो मिले होंगे ना? नहीं सर, कुछ भी नहीं मिला। हमारे मैसेज पे ये आया है कि आप जिला इंतजामिया से बात करें, ये आपकी जांच पड़ताल हो रही है। अभी हम धाड़ी वाले जो हमारी जांच पड़ताल हो रही है। असीं गरीबाबाद वारे इलाइक़े में आहियूं, जिथे मेंगवाड़ बिरादरी जो काफ़ी सारियूं औरतूं आहिनि असां सां गॾु। उन्हनि खां पुछा कंदासीं, उन्हनि खां मालूमाती आई वठंदासीं त छा उन्हनि खे राशन मिलियो आहे हिन लॉकडाउन वारी सूरत हाल में या न। अस्सलाम वालेकुम। अम्मा राशन मिला है? न बच्चा, कुछ की मिलियो असांखे। वेठा आहियूं ईअं घर जी अहिड़ी बीमारी आई जेको दाना तो 4 किना वो पकाउन खाउन, लूण भेलाउन, बीजो कहीं को मिलियो नहीं। कुछ न मिलियो? कुछ न मिलियो। अटो न को कोई लूण, न को दाल, न को मिर्च। अच्छा हाँ, वो सूरत हाल कीअं? पोइ बस ही कमायूं खायूं। बेरोजगारी आहे? बेरोजगारी आहियूं, बेरोजगारी। दुकान कम बंदन? कम मुड़स माण्हू घर वेठा छा बीड़ी बाकस था मोथाज। अज 1.5 महीनो थियो आहे ईअं वेठा, अलाह कहिड़ी बीमारी ॾिनी आहे। मैं बीजी न ॾे, मैं हो एतिरी ॿोली थिए। असां इहो ॿुधायो, असांजो घटि में घटि 200 घर आहे। वोट जे महिल सभु अचे, वोट ॾियो, वोट ॾियो, वोट ॾियो। उन महिल गाॾियूं बीठियूं हुजे घर जे भर में। हाणे असांखे केरु पुछे कोन भई आहे मानी आहे घर में, या खाइण पीअण जो आहे, बचण लाइ कुझु आहे या आहे कोन, केरु पुछे बि कोन करे। राशन त विरहाइनि पिया। भली विरहाए, असांखे कोन मिलियो। असांजो 200 घर आहे, कंहिंखे कोन ॾिनो आहे, न को राशन मिलियो, न कुझु कोन मिलियो आहे। मालूमात वठंदासीं एडवोकेट मंजूर खोरखानी खां। जी सर। अदा हिते जेको लॉकडाउन आहे उहो त मुसलसल महीने खां मथे थी चुको आहे, उन में हले पियो। ऐं शुरू में त हिते कुझु जेके सरहंदी वारा सुञाण दुनियूं उन्हनि मिली करे ऐं ग़रीबनि खे राशन वग़ैरह ॾिनो, पर उन खां पोइ हाणे ग़रीब आवाम बुख ते मरे पई। गवर्नमेंट जी तरफ़ां कुझु कोन मिलियो आहे। जेको आयो सो बि वापसी वियो हलियो। को माना ख़राबु हुयो, खाइण जे लाइक़ु न हुयो, उहो वरी वापसि थियो आहे। गवर्नमेंट जो कुझु कोन मिलियो आहे। ऐं जेके हिते जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि का सैतान कई आहे, को आवाम सां न मिलियो आहे, कंहिं उन्हनि जी पर घोर न लधी आहे। आवाम वीचारी हिते बुखनि ते ॾुखनि ते, उन खां पोइ हींअर वरी बीमारी वधी चुकी आहे आवाम में, हिकिड़ी बुख, ॿियो बदहाली, ॿियो बीमारी। सो इन करे अञा ताईं त हिते का सूरत हाल न आहे। जेके साईं वस वारनि शुरू में तव्हांखे मूं ॿुधायो थोरो घणो जेको आज़ो कयूं, त हाणे उहो को महीने जो या 5 महीननि जो राशन न हुयो। कटे में 1000-1500 जो सामान हुयो, जेको ग़रीब 5 खां 4 ॾींहं 5 ॾींहं खाई सघे थो। उन खां पोइ लॉकडाउन मुसलसल आहे, बेरोज़गारी मुसलसल आहे, आवाम ग़रीब तव्हां ॾिसो पिया रोज़ जेको आहे। कानूनदान आहियो तव्हां, एडवोकेट आहियो, वकील आहियो,
तव्हां छा था सम्झो हिते सागर ज़िले में तक़रीबन कानून जी भञकड़ी थी रही आहे, 144 कलम बि लॻल आहे, त इन खां अलावा जेकी डबल सवारी आहे उन ते पाबंदी आहे, त उन जी भञकड़ी आहे। ख़ुदि पाण पुलिस वारा जेके कानून जा रखवाला आहिनि उहे पाण डबल सवारी करे रहिया आहिनि, त इन हवाले से तव्हां कीअं था ॾिसो? सही इन में ॾिसो न, आवाम जो बि कसूरवार आहे, आवाम खे हालांकि रहणु खपे, पर मजबूरियूं आहिनि, आवाम ग़रीब आहे, बेरोज़गारी आहे, मिलियो कुझु कोन्हे। हिते जेको आहे गवर्नमेंट जी तरफ़ां जेके 10-12 हज़ार उन्हनि खे मिलनि पिया, उन जे लाइ उहो सिर्फ़ु ग़रीबनि खे पिलनि सेखारियो अथनि। उन्हनि ते सुबुह खां शाम ताईं औरतूं वीचारियूं ज़लील थियनि थियूं, लठियूं झलीनि थियूं, गर्मियुनि में के बेहोश थियूं वञनि रोज़, ऐं ॿिनि खे मिले थो त 50 खे वापसि था मोटाइनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु हिकु पोहरियत आहे सागर जो। छा सूरत हाल उन खां पुछंदासीं जेका लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ छा उन्हनि खे राशन मिलियो आहे, या जेके 12,000 रुपया इमरान खान वारा आहिनि छा उन्हनि खे मिलिया आहिनि? असांखे 12,000 कोन मिलिया आहिनि, अञा जांच पड़ताल हले पई, यको 20-25 ॾींहं आहे जेको जांच पड़ताल में आहे, ऐं राशन असांखे दाणो बि कोन मिलियो आहे, का शइ कोन मिली आहे। हींअर ताणी हिते रोडनि में रुली 100 माई हींअर वई हली, हींअर आऊं पियो पाण बीठो आहियां DC ऑफिस जे लाइ, हिते DC ऑफिस में बीठो आहियां, इन जे करे त मन को असांखे का शइ मिले, बचा बुक थिया आहिनि, इन जे करे असां रुलूं पिया रोडनि ते। बाक़ी काउंसलरनि असांखा नंबर वठी विया आहिनि, असांखे राशन वाशन ठुप का शइ कोन मिली आहे हींअर ताणी। उहो पाण खाई आहे, या मिलियो या न मिलियो अलाए ख़बर आहे, बाक़ी असांखे का शइ कोन मिली आहे। मालूमात वठंदासीं सारंग खां त छा सूरत हाल आहे, जेको काफ़ी सारनि इलाइक़नि में जेके मज़दूर तबिको घरनि ताईं महदूद आहे, लॉकडाउन खां पोइ बेरोज़गारी वधी वई आहे, इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि? जी बिल्कुलु इम्तियाज़, सागर ज़िले में जेको आहे आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सागर ज़िलो जेको आहे उहो 21 लख आबादी सां जेको आहे उहो मुश्तमिल आहे। 21 लख आबादीअ में जेके आहिनि माण्हू जेके आहिनि सरहदीअ वारा ऐं अंदाज़नि 2 खां 2.5 लख माण्हू हूंदा, ऐं बाक़ी 18 खां 19 लख माण्हू जेके आहिनि जंहिंमें कुझु सफ़ेद पोश या पोरियत तबिको आहे, ऐं उन्हनि जे लाइ जेका सिंध गवर्नमेंट जे पारां 2 करोड़ रुपया बजट ॾिनी वई, जंहिं मंझि सिर्फ़ु 10,000 माण्हुनि खे जेको आहे राशन ॾिनो वियो, ऐं उहो पूरे ज़िले मंझि जिथे 18 या 19 लख माण्हू पोरियत या सफ़ेद पोश माण्हू आहिनि उहे उन्हनि खे 10,000 माण्हू, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो हिते ज़िले अंदरि जेको आहे उहो माण्हुनि मंझि फ़साद फैलाइण जो जेको आहे तरीक़ो आहे। जॾहिं त ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सिंध हुकूमत जे पारां जेको लॉकडाउन ते जेको आहे पाबंदी कलम 144 लॻायो वियो हो, उन मंझि जेको उन ते अमल करण जे लाइ पुलिस फोर्स आहे, उहा पुलिस फोर्स उहा पाण ख़ुदि ई उन ते अमल न पई करे। पाण तव्हां ॾिसंदव त 2-2, 3 ॼणा मोटरसाइकिलनि ते पुलिस वारा, या हजूम जी सूरत में पाण ई पुलिस वारा, या माण्हुनि खे ग़रीब माण्हुनि खे हिकिड़ा त माण्हू विथी बि कान्हे, का बि हिते तव्हांखे ॾिठो हूंदो अक्सर त का बि जेको आहे सोशल डिस्टेंस रखियो वञे, उहो बि हिते का नज़र नथो अचे। इहो ॿुधायो साईं नाज़रीन खे त जेको हिते राशन विरहायो वियो डिप्टी कमिश्नर पारां हिन सागर ज़िले में, त उहो गैर मयारी हो, त छा इहा वाकई सदाकत आहे हिन ॻाल्हि में? बिल्कुलु, असांजे ज़िले सागर मंझि शहदादपुर तालुके मंझि गिह दाल ऐं जेका हुई पती जेका आहे चांहि जी पती, उहा 2007 जी एक्सपायर डेट वारी जेका आहे उहा राशन हुई। उन मंझां जेको आहे जॾहिं माण्हू घरनि मां उहा राशन खणी निकिता, उनखे हाईलाइट कयोसीं, उनजो डिप्टी कमिश्नर पाण नोटिस वरितो, ऐं उते जेको ठेकेदार हुयो उनजो लाइसेंस बि रद्द कयईं, उन ख़िलाफ़ु उहा कार्रवाई बि कई अथसि। नाज़रीन, मौजूदु आहियूं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी सागर साईं जिन जी ऑफिस में मौजूदु आहियूं। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ सागर ज़िले जी छा सूरत हाल आहे? असल में मामिलो ही आहे त लॉकडाउन में अव्हांखे पूरी सिंध छवर पूरी दुनिया खे जेको आहे त लॻल आहे, ख़ाली पाकिस्तान में या सिंध में कोन्हे, पर उन्हनि जे लाइ छा आहे हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे। ॿाहिरि मुल्कनि में हिकिड़ो डिसिप्लिन मुक़ररु हूंदो आहे त इमरान ख़ान जी पॉलिसी बहितर रही, उन में एहसास प्रोग्राम जा पैसा माण्हुनि खे मिलिया आहिनि। लॉकडाउन में माण्हू फिरनि बि पिया ऐं माण्हू बेरोज़गार बि थियनि पिया, छो त जेको तबिको लॉकडाउन में इन्हनि खे बंदि करणु घुरिजे उहो खुलियो पियो आहे, ऐं जेको खोलणु घुरिजे उहो बंदि पियो आहे। उहो थोरो सो टेक्निकल थोरो फॉल्ट आहे जेको हिते जे माण्हुनि खे बेरोज़गारी जी तरफ़ ख़ासि तौर ते हींअर असां माण्हुनि जो ॾुख तव्हांखे ॿुधाए कोन था सघूं। राति जो माण्हुनि जो ॾींहं जो आहे या राति जो कोन्हे, ऐं सम्झां थो ॿई वेला कोन हूंदा। जेका हींअर सिंध में जेका आम माण्हू जी पोज़ीशन आहे, उहे हींअर फांसी, को 5 ज़हर पियो पीए, को अच्छा जेके माण्हू सफ़ेद पोश आहिनि उन्हनि में तव्हां ॾिठो वेंदो त उहे माण्हू जेके आहिनि ख़ुदिकुशियूं करे रहिया आहिनि, छाजे करे न घुरे था सघनि ऐं न मुंहुं फाड़े जेको आहे माण्हुनि जेके रड़ियूं करे था सघनि, पोइ उन्हनि खे जो बहितर तरीक़ो उन्हनि खे इहो मिले थो जो ख़ुदिकुशी कनि था। इहा गवर्नमेंट जी नाकामी आहे।
छाजे करे त असांजे पाड़े वारो बि जेको आहे उहो बि जेको आहे त इन शइ जी निशानदगी जेको आहे त सही तरीक़े सां कोन थो करे ऐं या हुनजी मदद कोन थो करे छो त उहो पाण बि परेशान आहे। असां इहो चऊं था त जेका डिस्ट्रीब्यूट आहे राशन जे हवाले सां उहा मुकमल ग़लति आहे। उहा हाणे 2000-3000 माण्हुनि जी असां लिस्ट ॾिनी आहे त भई हीअ माण्हू बुखिया रहनि उञा रहनि। उहे माण्हू जेके आहिनि जेके बुखिया रहनि उञा रहनि उन्हनि माण्हुनि खे फी बैग ॾिनो अथनि 50। माण्हू ॿुधायो मूंखे त 50 बैग जेके असां अगरि उन में रखूं था माण्हुनि जे विच में त उन में त माना माण्हू आते खां ॿाहिरि थी वेंदा। मूं अॻु में बि चयो आहे हींअर बि चवां पियो त जेका पोज़ीशन ठही रही आहे उन मां इहो लॻे पियो त माण्हू जेको आहे त उहे आते खां ॿाहिरि निकिरी वेंदा। नादरीन, सांगड़ शहर जा तव्हां मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में हलियासीं लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेको मज़दूर तबिको हो इंतिहाई ॾुखो ईंदड़ हालत हुई उन्हनि जी, जॾहिं त हुननि में राशन जा जेके विरासत हुई जेके ज़िले इंतिज़ामिया पारां कई वई काफ़ी इलाइक़नि में उहो राशन बि न पहुतो, जॾहिं त कुझु इलाइक़नि में जेके ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में या सांगड़ जे कुझु तालुकनि में जेको सरकारी राशन पहुतो त सही ज़िले इंतिज़ामिया पारां, पर जेको गैर मयारी हो उनजे करे काफ़ी जेके आहिनि सो उते आवाम उते जी बीमार बि रही, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया नोटिस वरितो। इन अलावा तव्हां म्यूनसिपल कमेटी चेयरमैन उनजा बि तव्हां वीचार ॿुधा, असांजे मक़ामी रिपोर्टर जा वीचार ॿुधा। हिननि इहो ई चयो त जेकी सूरत हाल आहे लॉकडाउन वारी उन में जेके मुतासिर जेको तबिको थियो आहे उन्हनि जे लाइ जेके वाहर कई वञे, पर हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे या सिंध हुकूमत आहे अञा ताईं हुननि ग़रीबनि जी वाहर न थी सघी आहे। नाज़रीन, ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसीं ताईं इजाज़त। कैमरामैन शोबान ख़ासकेले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV सांगड़।